राजा विदुर जी गाल ॿुधी मैत्री चवण लॻो त हे विदुर तूं पाण ज्ञानी आहीं, तोखां कोई हाल ॿुझो कोन्हे। तंहिं हूंदे बि मां पंहिंजे ॿुधी अनुसार ॿुधायां थो, जंहिंमें संसारी माण्हू बि ही हाल ॿुधी भवसागर पार लॻे पवनि। ऐं तूं धर्म राज जो अवतार कौरवनि जे कुल में प्रकट थी परमेश्वर जा सभु गुण ॼाणी थो ऐं मांडवी ऋषिअ जे सराप सां तो जो ही शरीर पातो आहे। कृष्ण भॻवान बि सभिनी ॻाल्हियुनि में तुंहिंजी सलाह वठंदो हो। तंहिं करे मां तोखे भगत धर्म ॿुधायां थो जो तूं पंहिंजे पिता पराशर मुनीअ खां पढ़ियो आहे। जेके माण्हू परमेश्वर खां बेमुख आहिनि से दुख जे समुंड में ॿुॾा पिया आहिनि, से जन्म ऐं मरण खां छुटकारो नथा पाइनि ऐं जेको कमु पंहिंजे सुख जे वास्ते कनि था उन्हनि खे उन में दुख नसीब थिए। जेकॾहिं परमेश्वर जो भॼन थोरो थोरो कनि त जेकर दुनिया जे दुखनि खां ईअं छुटी वञनि जीअं दवा खाइण करे बीमारी घटिजी वेंदी आहे। हे मूर्ख जी पंहिंजे कुटुंब ऐं संसारी मोह में फासी उन्हनि खां पंहिंजो सुख ऐं भलो चाहे थो, पर हुनखे सवाइ दुख जे ॿियो कुझु मिलणो न आहे। या जीअं खूह जो कीड़ो पंहिंजे रहण लाइ सुख वास्ते सेंवर गॾु करे घर ठाहींदो आहे, पर नेठि इन्हीअ घर में फासी मरी वेंदो आहे। अहिड़े हाल मूर्ख जीव जो सम्झणु घुरिजे, छो त परमेश्वर जे कृपा बिना संदसि माया छुटणु ॾाढो मुश्किल आहे। इन्हीअ माया खां छुटण वास्ते परमेश्वर जी कथा ॿुधणु ऐं उन जे नाले जो सिमरन करणु मनुष्य जो परम धर्म आहे। जेकर जीव इंद्रियुनि खे सुख खे छॾे परमेश्वर जो भॼन सिमरन करे थो, तॾहिं उन जो माया खां छुटकारो थिए थो। जीअं सुपिने जे दुख ॼाण खां पोइ नास थी वञे थो, ईअं लोक ऐं परलोक जो दुख हर भॼन करण सां भस्म थी वञे थो। हिन त्रिगुणी माया जो तव्हां पंजनि तत्वनि मां प्रकाश कयो आहे ऐं हिकु हिकु अंग जा देवता जुदा जुदा मुक़ररु कया आहिनि, जिन जो विस्तार ॿिए सिकंद जे 10 अध्याय में लिखियलु आहे। बहुत श्री